फादर मोहतरम कंहिं जहिड़ो हूंदो हो? पुट मां कीअं ॿुधायां त महताब ख़ान कंहिं जहिड़ो हूंदो? हू त मुंहिंजे दिलि जो राणो। अमी, तव्हांखे बाबा सां केतिरो प्यार हो? पुट समुंड जे पाणीअ जी गहराई त मापे सघिजे थी, पर सिक जे सागर जी गहराई मापणु ॾाढी मुश्किल आहे। असां ॿई हिक ॿिए खे दिलो जान खां बि वधीक चाहींदा हुआसीं। तॾहिं त मां बदौलत जो ब्रदर मोहतरम रोमांटिक आहे। ज़रा माइंड योर सेल्फ। वक़्त जे मुनासिबत सां ॻाल्हाइबो आहे। जेकी तो बात अचई ॻाल्हाईंदी थी वञे। आई एम सॉरी ब्रदर मोहतरम, मां बदौलत अहिड़े जुमिले ॻाल्हाइण ते सख़्तु शर्मिंदा आहे। आफी, कीअं बि करे पीउ खे ॻोल्हे अच। ॿियो न त अदालत में ई वञो, महताब ख़ान जे वकील खां एड्रेस मालूम कर। हाँ अमी, इहो पॉसिबल आहे। मां बाबा जे वकील सां मिलण जी कोशिशि कयां थो। हाँ पुट, कुझु त कर। अमी, हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अगरि बाबा ज़िंदा आहे त पोइ असां सां मिलण छो नथो अचे? पुट हू ईअं मिलण कोन ईंदो। आख़िर छो? हुन मूंसां कसम खाधो हो, हू तेसीं ताईं मूं वटि न ईंदो जेसीं ताईं पाण खे बेगुनाह साबित न कंदो। इन जो मतिलबु तव्हां बाबा खे कसूरवार सम्झंदा आहियो? न पुट, मूंखे त पक हुई त हू बेगुनाह आहे, पर मां ज़माने खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां, पखी बि वलर सां। चङो अमी, मां वकील साहब ॾांहुं थो वञां। हाँ पुट, पर वकील साहब सां पुठो लफ़्ज़ न ॻाल्हाइजे। मदर मोहतरमा, ब्रदर मोहतरम त पंहिंजी थियण वारी वाइफ सां मिलण थो वञे। वकील साहब जो त बहानो आहे। ज़ारा, वरी साॻी ॻाल्हि। आख़िर तुंहिंजे पीउ अमीअ जे कूड़ी तलाक वारी ॻाल्हि मूंखां छो लिकाई? आखिर जेकॾहिं पप्पा तोखां इहा ॻाल्हि लिकाई आहे त ज़रूरु हिन में को राज़ हूंदो। इन में त पप्पा जो को बि मफ़ाद नज़र नथो अचे। इन ॻाल्हि में वकील साहब जो मफ़ाद हुयो। हुनखे इहो भउ हो त मतां इहा हक़ीक़त ज़ाहिर थियण ते मां तुंहिंजे रिश्ते खां इनकार करे छॾियां। न आखिर इहो ग़लति आहे। भला तूं ई ॿुधाए त तूं वाकई ईअं करे सघी हा? जेकॾहिं तुंहिंजो पीउ मुंहिंजी माउ खे कूड़ी तलाक ॾियारे सघे थो त छा मां तोखे छॾे नथो सघां? हेलो यंग पीपल, छा ते पोइ डिस्कस हले? बसि ईअं। आफ़ी, जेकॾहिं तुंहिंजे ज़हन में इन ग़लतफ़हमी जनम वरितो आहे त पोइ तोखे पप्पा सां ॻाल्हाइणु घुरिजे, जीअं अॻिते लाइ इहे ग़लतफ़हमियूं ख़तमु थी वञनि। छा ॻाल्हि आहे डॉक्टर साहब? का अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे छा? पप्पा, आफ़ी की इहा शिकायत आहे त तव्हां हिन खां आंटी ऐं अंकल मेहताब जी तलाक वारी हक़ीक़त छो लिकाई? पुट, मूं इहा ॻाल्हि लिकाई कान आहे, पर हक़ीक़त में मां ख़ुदि हुन जी हक़ीक़त खां ना आशना हुयुसि त को तव्हां मेहताब ख़ान जा पुट आहियो। इहा ॻाल्हि त मूं ते तॾहिं खुली आई जॾहिं अदी नजमा मूंखां सितारा जो संग वठणु आई ऐं मूं बर वक़्त ई अदी नजमा खे इन जी हक़ीक़त खां वाक़ुफ़ु कयो, जेका तव्हां बि शायदि लिकी छपी ॿुधी वरिती। बसि आफ़ी, हाणे त इहा ग़लतफ़हमी ख़तमु थी वई। ऐं पुट, मेहताब ख़ान जे ज़िंदा हुजण जी हक़ीक़त बि मूं ते तॾहिं खुली जॾहिं हू मूंसां मिलणु आई, जेका सितारा तव्हांखे ॿुधाए चुकी आहे। सॉरी, रियली आई एम वेरी सॉरी। मां ग़लति हुउसि। पर अंकल, तव्हां बाबा खां एड्रेस कोन वरिती? न पुट, मेहताब ख़ान हुन वक़्तु सख़्तु कावड़ में हो। मां हुनजी रिहाइश जो पतो लॻाइण जी कोशिशि में लॻो पियो आहियां। जीअं ई मूंखे एड्रेस मिली मां तव्हांखे वठी हलंदुसि। थैंक यू। हाणे त का नाराज़गी कान्हे न? न अंकल, मूं पंहिंजी सभु नाराज़गियूं दूरि करे छॾियूं आहिनि। मां ग़लति हुउसि, इन लाइ माफ़ी जो तलबगार आहियां। न न पुट, इहो त सुठो थियो जो तो पंहिंजूं सभु ग़लतफ़हमियूं दूरि करे छॾियूं। चङो, पोइ हाणे मां हलां थो, वरी शाम तव्हां सां कचहरी करण ईंदुसि। आफ़ी, चांहि त पी वञे। हा न, हाणे ड्यूटीअ ते वञिणो आहे, त शाम ईंदुसि त पोइ चांहि पीअंदासीं। ठीकु आहे? ओके। चङो पुट। तव्हांजो यूरोप किधर से माण्हू चलंदो हूंदो, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। हाणे महताब ख़ान तव्हां सां विहण लाइ अकेलो कोन्हे, मां बि हुन सां गॾु आहियां। यानी संदसि पुटु आफ़ताब। यादि रखो,
हींअर मुंहिंजे रस्ते में अचण जी कोशिशि न कजो। डॉक्टर सां न मिल वरी बिन सां मिली आई या घुटो कढाए छा छो मिली उनसां ॿुधाए बकवास न कर तोटो न भणी छॾे तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ अंग जी पार आई विसार जे डॉक्टर खे त नज़ारो न कढी रखे लक्ष्मीर तोखे कंहिं हथ ॾिनो आहे मुंहिंजी धीउ ते हथु खणण जो मूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे डॉक्टर सां तालुकात ख़तमु करे छॾ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ नथी अचे या मुंहिंजे हथनि जी ताक़त ॾिसण शौक़ु अथई ये तुंहिंजी ख़रीद थियल गांव या बकरी न आहे जो तूं हिनखे कंहिं किले सां ॿधी छॾ हीअ मुंहिंजी धीउ आहे मुंहिंजी मर्ज़ी मां हिनखे जीअं बि रखां पोइ धीणे जो लाश मिलंदी पता दिलि में ख़ुशी हुजी त कंहिं ॿिए जी न कुआर बणाईंदे निकिरी वञ मुंहिंजे घर मां न त कंहिं न पुलिस जे हवाले काकड़ो ॾाण वञा थो ऐं यादि रख भुलिजी बि वरी हिन घर में न अचिजांइ तूं बि यादि रख ही घर त आदमी जो तॾहिं सरपंच था भई जिंदा हूंदो सम्झी गेट आउट नाम बस कर बस अड़न माण्हू जो दिल में ना है बस कर अचो साईं अचो प्लीज अस्सलाम वालेकुम अस्सलाम मां निसार आहियां मूंखे महताब खान चवंदा आहिनि वियो प्लीज थैंक यू माफ़ कजो तव्हां मूंखे नथा सुञाणो पर मां खे चङे नमूने सुञाणा जी छा मतिलबु साईं साईं न रुगो मुंहिंजो ॻोठ ई आहे बल्कि मुंहिंजी भेण जो ॾेर बि आहे मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन सघियुसि तव्हांजे वॾे भाउ लखमीर मुंहिंजी भेण मारीअ सां ज़बरदस्ती शादी कई उन हिसाब सां तव्हां मुंहिंजी भेण जा ॾेर आहियो पर मां लखमीर जहिड़े शख़्स खे पंहिंजो भाउ मञण खां इनकारी आहियां अहिड़ो शख़्स मुंहिंजो भाउ नथो थी सघे दरअसल मां तव्हांजो अख़बार में अहवाल पढ़ी हिते आयो आहियां बदकिस्मतीअ सां मां बि साॻिए शख़्स लखमीर जो सचियल आहियां निसार साहब हुन जा सटियल अञा ताईं सिधा कोन थी सघिया आहिनि हुनजो ज़िंदा मिसाल मां अव्हांजे साम्हूं आहे हुनजो कयल वार अञा ताईं सहसाए कोन सघियो आहियां मां ॾाढे ज़ुल्म जो असुल खां मुखालिफ़ रहियो आहियां लखमीर मुंहिंजे पीउ खे दौलत ऐं मिल्कियत जे लोभ में वठी मुंहिंजी भेण सां शादी कई मां ऐं मुंहिंजी भेण पीउ जे सां शादी करण ख़िलाफ़ आख़िरी घड़ी ताईं पाण पतोड़ींदा रहियासीं पर कुझु बि न वणियो मूंखे पुलिस जे हथां गिरफ़्तार कराए छॾियईं ऐं मुंहिंजी मासूम भेण खे वञी हवेली में क़ैद कयईं बाबे जॾहिं लखमीर खां वादे मुताबिक़ मिल्कियत जी घुर कई त हुन बाबा खे माराए छॾियो तव्हांजो पीउ न हुनजो हॾ न रत कुझु बि कोन पर हुन मूं सां यानी पंहिंजे सॻे भाउ सां ज़ुल्म कयो हुन मुंहिंजी सुखी सताबी ज़िंदगी बर्बाद करे छॾी मूंखे तव्हांजी समूरी ॻाल्हि जी ख़बर आहे भला तव्हांजो केस किथे पुॻो आहे केस बि हले पियो हाणे ॿी पेशी थियण वारी आहे महताब ख़ान जेकॾहिं अव्हांखे को ख़तरो हुजे त हुकुम कयो मुंहिंजो साथ तव्हां सां आहे निसार साहब मूंखे त को ख़तरो कोन्हे को छो त मां त सिर तां सांगो लाहे छॾियो तमामु चाचे साईं जी ॻाल्हियुनि ते न लॻो चाचे साईं खे फुल सिक्योरिटी ज़रूरत आहे छो त लखमीर तमामु ॾिंगो माण्हू आहे हू ज़रूरु चाचे साईं खे नुक़सानु रसाइण जी कोशिशि कंदो महताब ख़ान जहांगीर साहब सही पियो चवे अहिड़े माण्हूअ जे न अॻियां वञिजे न पोयां मां तव्हांजे प्रोटेक्शन वास्ते कुझु सिविल ड्रेस में माण्हू मोकिले थो ॾियां उहे 24 कलाक अंदरि तोड़े ॿाहिरि तव्हांजी हिफ़ाज़त कंदा अव्हां जिते बि वेंदव मुंहिंजा माण्हू तव्हांजे आस पास रहंदा चओ था त ठीकु आहे महिरबानी तव्हांजी हाल अहिवाल में पुछण ई विसरी वियो त छा पियणु पसंदि कंदव ख़ैर पंहिंजी ॻाल्हि आहे ॿिए भेरे फ़िलहाल मूंखे इजाज़त ॾियो अरे यार इहो सुठो नथो लॻे कुझु खाओ पियो आहे ॿिए भेरे प्रॉमिस महताब ख़ान हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त मूंखे यकीन नथो अचे त लखमीर जहिड़े ज़ालिम शख़्स जो भाउ
तव्हां जहिड़ो बि थी सघे थो। महिरबानी तव्हांजी। न साईं, मूंखे ॾाढी ख़ुशी थी महसूसु थिए त मां तव्हांजे घोट जे हारीअ कोड़े जो पुटु आहियां। वाह, मां त स्कूल खोले रहे कोन सघियुसि, पर मुंहिंजे ॻोठ जा ॿार पढ़ी विया आहिनि। ॾाढो सुठो। जी, उहा मुंहिंजी भेण बि पढ़ियल आहे, जंहिंसां लक्ष्मीर शादी कई आहे। पर बाबा असांखे चोरीअ पढ़ायो, ॻोठ में अञा स्कूल कोन्हे। हाणे स्कूल खुलंदो। इंशाअल्लाह ज़रूर। असां पूरी कोशिशि कई आहे। तव्हां पाण ॾिठो पिए त मरीज़ जे स्टेबलिश थियण ताईं असां 1 मिंट बि आराम कोन कयो आहे। वधीक ज़िंदगी मौत अलाह जे हथ में। पर डॉक्टर साहब को ख़तरो तो कोन्हे। हौसलो रखो, हिमत कयो। असां वटि इन खां बि वधीक सीरियस पेशेंट ईंदा आहिनि ऐं अलाह कंदो आहे उहे ठीकु थी वेंदा आहिनि। तव्हां बि परेशान न थियो, अलाह ख़ैर कंदो। डॉक्टर साहब महिरबानी। डॉक्टर साहब सर। ऑफिस में अचण जो टाइम आहे। सॉरी सर। आईंदा मूंखे अहिड़ी बेक़ाइदगी न खपे। चऊं तूं हली अंदरि वे, मां अचां थो ॿाहिरां। सर दुखाए को टक्के जो छोरो मारियो न पुगो। कम खां निकिरी वियो आई, हराम जी सुती पइजी वई अथई। कम खां बरो, बाक़ी मुंहुं लटकाए पियो लाइ होशियार आहे। अॻु में त कॾहिं मुंहिंजो निशानो ख़ता न थियो। अलाए छो कुदरत जो हथ फिरी वियो। बकवास थो करी तूं, तुंहिंजे हथनि मां बि सत छॾाइजी वियो आहे। अरे मिटी में पियल कटियल कुहाड़ी वांगुरु मुंडो थींदो पियो वञे। मूं त यकीन कयो, मूं डॉक्टर खे मारण जी पूरी कोशिशि कई, पर तुंहिंजो हथ लुटी वियो हूंदो। ईअं न ॻोठ में त शीं आई, बाक़ी हिते औज़ार हलाईंदे बरो थो चढ़ई। अरे औज़ार हूंदे जेके तूं डिॼी पियो त खण पंहिंजा टीं टपड़ हितां न आहे मूं वटि कंहिं पिछड़े माण्हू जी जान। बि तव्हां ते जान निसार कई, मां बि तव्हांखे कुर्बान थियण खां सवाइ कोन वेंदुसि। पिणे शीं हूंदो तो वांगुरु टिजड़ो गिदड़ कोन हुयो जो जेको कमु चई सो अधूरो। मां हिनखे अस्पताल में निकिरंदे ख़तमु करे छॾियां, पर हिकु ॿियो माण्हू विच में उन खे बि ख़तमु करे छॾी आहे। 7 माण्हू विच में चवंदी आहियां तॾहिं बि मारे छॾींदा। मां न वेठोसि। मूं न हूंदो त शदीद ज़ख़्मी ज़रूरु थियो हूंदो। मुंहिंजो मक़सदु हुनखे मारण जो हुयो। ज़ख़्मी थियण खां पोइ ख़ुशि थी मुंहिंजे लाइ मसइलो बणिजी वेंदो। तव्हांजो हुकुम थिए डॉक्टर जी ज़रूरु करे तव्हांजे आॾो पेश करे सघां। ॾियारी नहणो ॾियारी गुम कर शिकिल हल। हेलो। हाँ, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। तुंहिंजो पुटु डॉक्टर आफ़ताब मोह न हूंदो त माड़ी हालत में ज़रूरु हूंदो। वञी हालत ॾिसी। बकवास बंदि कर। वीचारो अलाए कहिड़ी हालत में हूंदो। या त जनाज़े खणण वारा पहुची विया हूंदसि या इज़राइल हुन ॾे वञण जी तयारी में हूंदो। छा बकवास थो करी? इहा फायरिंग मुंहिंजी वार्निंग सां। सुठो अथई त मिल्कियत तां हथ खणी चुप करे ज़िंदगी गुज़ार। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तोखे कुझु बि न चवंदुसि। तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजे हिन धड़कनी दिलासन में अची वेंदुसि? इहा तुंहिंजी भुल आहे। मां तोखे सज़ा ॾियारी साफ़ खणंदुसि। त पोइ ॿी फायरिंग जो इंतज़ारु कर। ॾिसूं त हुनजो निशानो केरु थो बणिजे, तुंहिंजी ज़ाल या तुंहिंजी शकील थी थी। बकवास बंदि कर। लखबीर हो उन आफ्ताब ते फायरिंग कराई आहे। अलाए त कीअं हूंदो आफ्ताब। ओह माय गॉड। ज़रा
पुट अल्लाह के आफ्ताब कुछ आराम में आहे। तू हिन वटि वे त मां घरां कुछ ज़रूरी सामान खणी अचां। भले अम्मा, पर जल्दी अचिजो। हाँ हाँ, मां जल्दी थी अचां। चम डॉक्टर आफ्ताब हिते ही एडमिट है। जी जी, अंदर अचो। आफ्ताब जी तकलीफ़ खे महसूस कयमि त गोड़ा गड़ी पिया। डॉक्टर साहब जी हाणे तबियत कीअं आहे? ठीक है, पर तव्हां? असां डॉक्टर साहब जे क्लोज फ्रेंड्स आहियूं। डॉक्टर साहब जो ॿुधोसीं त ख़ैरियत मालूम करण आया आहियूं। पर तव्हां डॉक्टर साहब ने छा थियो? मां हिनजी भेण आहियां। जाना जी भला एतिरो छो थी रहे? मेरे जिद बे छो थी रोई? खणास न चमार। न न न चईस। ख़बर अथई ये वॾी थी शहज़ादी थींदी। मां हिन जी शादी कंहिं शहज़ादे सां कराईंदुसि। पर वरी सोचां थो त जेकॾहिं हिन जी शादी थी वई त असां वटि हली वेंदी। असां मुसा मुसा थी पवंदासीं। जाई ना है नानी मुहादे। ये आज रोइण में पूरी तू वञ लाइ किथे पहुते? चरी ही त असांजा सहारा आहिनि। हिननि जे मुस्तक़बिल जो न सोचबो त ॿियो कंहिंजे मुस्तक़बिल जो सोचबो। सारा, तव्हांखे मुंहिंजो नालो कीअं मालूम थियो? दरअसल डॉक्टर साहब अक्सर तव्हांजो जिक्र कंदो रहंदो आहे। अच्छा अच्छा। भला डॉक्टर साहब अञा बेहोश आहे? डॉक्टर साहब चई वियो हुयो आफ़ी इन थिए जे करे बेहोश आहे। कुछ ही देर में होश में अची वेंदो। पर तव्हां वियो न पुट, असां हलूं था। तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त बेधड़क चओ। न न, थैंक्स। चङो पुट, खुदा वकील साहब तू को भी फिक्र न कर, कहीं गाल जो फिक्र न कर। हाँ अदा मां लख रुपया ॾियण लाइ बि तयारु आहियां न। मूंखे केस खटणो आहे कंहिं बि तरह सां। हा हा, हुननि खे अहिड़ो ज़लीलो ख़्वार कर जो अलाह जे नाले ते हुननि को न खीकारे। ठीकु, मूंखे कंहिं बि तरह सां केस खटणो आहे। हा ठीकु, चङो, ख़ुदा हाफ़िज़। गोह पाणे शिकारनि जे घर हली आई आहे। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त
तू पंहिंजी हर बाज़ी हारे चुको आहीं। हाणे मोचो वारो आहे। तुंहिंजो झगड़ो मूंसां आहे, मूंसां विड़। मुंहिंजे औलाद तुंहिंजो को बि ॾोह न कयो आहे। अच्छा अच्छा, तोखे बच्चन जो एहसास छिके जो मैं तो खान कन खोले बुधी छो तो तुझा बच्चा भी मुझे एतरा दुश्मन आहिनि जेतिरो तू मुझे दुश्मन आहीं। इहो यकीन करे छॾ त मूंखे मुंहिंजनि बचनि खे मौत तॾहिं ईंदो जॾहिं अल्लाह चाहींदो। तो आफ़ताब खे मारण जी कोशिश कई, छा थियो? कुझु बि न। अल्लाह हुनखे बचाए वियो। तोखे उहा ई ख्वारी नसीब थी। हुनखे मारण त मुंहिंजे लाइ हाणे बि परे कोन्हे को। हिकिड़ी दौंदगी वारी गोली हणंदो मां त खुरड़ी बि न हणंदो। तूं घणी छा बि करी, यादि रख, मारण वारे खां बचाइण वारो वेझो आहे। मौत जेकॾहिं तुंहिंजे हथ में हुजे हा त दुनिया जे सभिनी माण्हुनि खे मारे शायदि सभिनी जो भाङो खाई हा। ॿियनि खे मां मारिया न मारिया, पर तोखे मारे तुंहिंजो भाङो ज़रूरु खाईंदुसि। मरण लाइ तयारु थी वञ महिताब खान। गोली हलाई थई तुंहिंजे हिन चमचे जूं चिथड़ियूं लाइ छॾींदासीं। गड़बड़ी कर। मारे सघे तूं मूंखे? तूं घणी केतिरी बि कोशिश करी पर मूंखे कोन माराए सघंदी। मां हींअर बि तोखे माराए सघां पर मां तोखे कोन मारी, छाकाणि त जेकॾहिं मूं तोखे मारायो त पोइ तो में ऐं मूं में फ़र्क़ु कहिड़ो रहंदो? खबरदार, ज्यादा चालाकी दिखाने की कोशिश कई तो खेते साथे किलो कर छॾींदासीं। परे न वेंदो कर, काॾे वहे थावा झलण कराई न पेस्ती। भाई लक्ष्मी खान जे तॾे ते अचे कोने सां वार करे न मुमकिन आहे। सिर्फ तुंहिंजे करे इहा मुंहिंजी बेइज़ती थी आहे, तुंहिंजे करे। ग़लती थी वई। ग़लती 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 इहो लफ़्ज़ ॿुधी ॿुधी मुंहिंजे कननि में सूर पइजी वियो आहे। वरी न आईंदा जेकॾहिं ग़लती की थी गोली हणी छॾींदुसि। निकिरी वञ, दादा न छॾे। किस ताईं तूं खां बचंदो रहंदे? किस ताईं? ज़ेबा, ही कहिड़ा पंहिंजा हाल कया अथई? केॾी न कमज़ोर थी वई आहीं। गिरहं बि खाईंदी त लिङनि में साह बि पवंदो। मूंखे हाणे साह बि न घुरिजे। मां मरण बि चाहियां। हा, मां मरण थी चाहियां। रोज़ रोज़ हीणी थींदी थी वञे। कुझु त पंहिंजो ख़्यालु कर। हरू भरू पाण खे ॻारणे में न ॻार। मूंखे तंग न कर, मूंखे अकेलो छॾे ॾे। असां तोखे ईअं निंदड़तो थी कीअं मरंदी? तूं ईअं न सम्झ त तूं सिर्फ़ु पाण खे मारे रही आहीं, तूं असांखे बि मारे रही आहीं। तोखे तकलीफ़ में ॾिसी असांजो बि आराम थी वियो आहे। ख़ुदा जे वास्ते पंहिंजो ख़्यालु कर। मुंहिंजी भागी खे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। मुंहिंजे करे पंहिंजा हाल हीअं न कयो। इहो वरी छा थी चवे? छा तूं पाण खे असां मंझां नथी सम्झी? जहिड़ियूं कैदियाणियूं असीं आहियूं तहिड़ी तूं। मां हाणे मरी वेंदुसि। हा, मां मरी वेंदुसि। मां पंहिंजा मौत पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। इहो वरी छा थी चईं? जरी ईअं न चओ। मानी ज़ेब भाॼी खाधी कोन थी खाए। मुंहिंजी राणी थी नखरा मानीअ जा खा। मां मरी वेंदुसि। ईअं न चओ। मां छा कयां? केॾां वञां मां? कंहिंखे दाद ॾियां? अम्मा तव्हां हिनमहिल? अचो अचो अचो। पुट,
तूं ज़ेब जी हालत ॾिठी आहे कीअं न ॻरी कंडा थी वई आहे न खाए थी न पीए थी हाणे त हॾनि जो पिंजरो थी वई आहे छो अम्मा छा थियो अथसि पुट जॾहिं खां रईस हक़ बख़्शाइण जी ॻाल्हि कई आहे तॾहिं खां बसि इहा ई हालत अथसि अॻे ईंदी बि जवानीअ जी हसरतूं दिलि में सांडे वञी क़बर में पई हाणे लॻे थो त इहा बि वञी ईअं ई क़बर में पवंदी आहे भाउ न अम्मा न ईअं न चओ जेसि ताईं मां आहियां तेसि ताईं ज़ेब खे कुझु कोन थींदो पुट हुनजो बि तुंहिंजे ई आसरे सां लुकीअ में फाथो पियो न त उहो का महिल असांखे रुआणे हली वञे हा पुट ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी धीअ जी लाॻू कर न त उहो सड़ी सड़ी मरी वेंदी आहे भाउ पर मां वो मरी वही तो मां बे औलाद थी वेंदी पुट खुदा जे वास्ते मुंहिंजी धीअ खे खुदाई खूह में किरण खां बचा न त वो उसाइटजी मरी वेंदी अमजद असां कैदियाणियुनि जी तो में हज़ारे उम्मीदूं आहिनि तो पंहिंजे पीउ जा सभु करतूत ॿुधा ऐं ॾिठा आहिनि तूं गुज़री वियलनि लाइ त कुझु नथो करे सघीं पर जेके बचिया आहिनि उन्हनि लाइ त कुझु कर ज़ेब मौत जे इंतज़ार जूं घणियूं गुज़ारे रही आहे वो हरू भरू रेस जी बेबुनियाद हथ ठोकनि रस्म जे भर चढ़ी वेंदी पर मां तव्हां मूंखे ॿुधायो त सही त आख़िर मां कयां छा कंहिं दग त लायो न मूंखे तोखे पंहिंजे पीउ ऐं उनजी रीतुनि ख़िलाफ़ बग़ावत करणी पवंदी इन बग़ावत जी शुरूआत ज़ेब जे हक़ बख़्शाइण जी रस्म जी मुखालफ़त सां करणी पवंदी पर मां इन लाइ मूंखे कुझु वक़्तु खपे थो पर पुट तेसि ताईं त मुंहिंजी ज़ेब मां ईअं त न चओ न दिलि जाए कर तो पोइ इहो ई बग़ावत लाइ मुनासिब वक़्तु आहे हिम्मत कर जेकॾहिं तूं असां कैदियाणियुनि लाइ कुझु न कयो त पोइ यादि रख तूं पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदे ठीकु आहे बाबू अचे त मां हुन सां ॻाल्हायां थो हाणे त ठीकु आहे हा मां बसि चङो पुट अलाह हयाती ॾींदी आहे रोसे तव्हां महताब खान जे मुतालिक़ छा था ॼाणो साईं मां रैस लखमीर खान ऐं महताब खान जे वालिद मरहूम जो पुराणो निमखवार आहियां मां ख़ुदा पाक खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी चवां थो त मुंहिंजो भाइटो शेरू हिकु खून जे केस में उमिरि क़ैद थी वियो हुयो महताब खान परेशान हाल मूं वटि उन वक़्तु आयो जॾहिं शेरू कंहिं नमूने जेल मां भॼी निकितो हुयो हुन महताब खान खे अकेलो ॾिसी ज़ोरदार धपु हणी बेहोश करे हुन जा कपिड़ा पाए हलियो वियो ऐं पाण कंहिं ट्रक अलाए कंहिं लारीअ हेठां अची मरी वियो महताब खान खे ज़ोरदार धकु लॻण करे डॉक्टर चयो त हिन जो इलाजु लंडन मां थींदो उमिरि क़ैद थी वियो हुयो महताब खान परेशान हाल मूं वटि उन वक़्तु आयो जॾहिं शेरू कंहिं नमूने जेल मां भॼी निकितो हुयो हुन महताब खान खे अकेलो ॾिसी ज़ोरदार धपु हणी बेहोश करे हुन जा कपिड़ा पाए हलियो वियो ऐं पाण कंहिं ट्रक अलाए कंहिं लारीअ हेठां अची मरी वियो महताब खान खे ज़ोरदार धकु लॻण करे डॉक्टर चयो त हिन जो इलाजु लंडन मां थींदो उन करे महताब खान खे इलाज जे लाइ लंडन मोकिलियो वियो योर ऑनर मिस्टर वरियाम मुंहिंजे मोकिल जे ज़िंदा हुजण जो पको गवाह आहे जेको पंहिंजे ज़बान सां पंहिंजे भाइटीअ जी ज़्यादती जो एतराफ़ करे थो योर ऑनर मुखालिफ़ धुर हरू भरू मुंहिंजे मोकिल खे कूड़ो साबित करे मुंहिंजे मोकिल जी मिल्कियत जो हिसो खबाइणु चाहे थी योर ऑनर फ़िलहाल मूंखे एतिरो ई चवणो आहे मिलॉर्ड मां शाहिद वरियाम खां कुझु सवाल करण जी इजाज़त चाहियां थो इजाज़त आहे थैंक यू सर तव्हांजे चवण मुताबिक़ शेरूअ महताब खान सां कपिड़नि मटाइण वारी वेधन कई
तव्हां पंहिंजे आका सां इहा वेदन थींदे ॾिसी रहिया हुयो त पोइ तव्हां उन्हनि खे रोकियो छो न? मां उन वक़्तु महताब खान जे लाइ खाधो तयारु करणु वियो हुउसि। यानी तव्हांजे पोयां तव्हांजी गैरहाज़िरी में इहो सभु कुझु थी वियो? जी जनाब। त पोइ तव्हांखे हिन वाक़े जी ख़बर कीअं पई? साईं, मां जॾहिं वापसि आयुसि त महताब खान जे भरिसां कैदीअ जा कपिड़ा पियल हुआ। मां सम्झी वियुसि त इहो कंहिं कैदीअ जो कमु आहे। पर जॾहिं महताब खान जॾहिं लंडन मां वापसि आयो त उन मूंसां समूरी ॻाल्हि कई। यानी तव्हां शेरूअ खे इहो सभु कुझु कंदे पंहिंजी अखियुनि सां कोन ॾिठो? जी जनाब अली। मिलॉर्ड, इहो पॉइंट नोट कई वञे त शाहिद वरियाम शेरूअ खे इहो सभु कुझु कंदे पंहिंजी अखियुनि सां कोन ॾिठो त पोइ इहा शाहिदी कहिड़े कम जी? ऑब्जेक्शन योर ऑनर। जेकॾहिं ईअं आहे त पोइ शेरू हिन वक़्तु ताईं किथे आहे? ऑब्जेक्शन सस्टेन। थैंक यू मिलॉर्ड। मिलॉर्ड, दरअसल इहो शेरूअ जो किरदारु हथ रांदू ऐं मन घड़त आहे। उन शेरूअ जो को बि वजूद कोन्हे। इहो ड्रामो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे मोहतरम मोकल खे बेइज़त करणु ऐं उन जे मिल्कियत खे कब्ज़े करण लाइ जोड़ियो वियो आहे। थैंक यू माय लॉर्ड। योर ऑनर, मुंहिंजो वकील दोस्त मुंहिंजे मोकिल ते कूड़ ऐं फ्रॉड जा बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहियो आहे। बहरहाल योर ऑनर, मां कुझु वधीक शाहिदनि खे पेश करण जी इजाज़त चाहियां थो। ठीकु आहे, आइंदा पेशी ते शाहिदनि खे पेश कजो। फ़िलहाल अदालत बर्खास्त थी कजे। डॉक्टर, भला हाणे कीअं था महसूस कयो? रब शुक्र आहे अंकल, ठीकु आहियां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह पुट जेको अंज न रसियो। हा दा, अलाह जे तरफ़ खां दुआऊं अॻियां मिल हुयूं, न त मारण जी त वॾी कोशिशि कई वई हुई। हा अदी, अलाह साईं पंहिंजो रहम कयो। अदी, मां लक्ष्मी जे ख़िलाफ़ न चोटी जो ज़ोर लॻाए FIR कटराया आहियां। ॾिसो पुलिस छा थी करे। बहरहाल अदा, आफ़ीअ जी जान बची वई, असांजे लाइ इहो ई गंज आहे। अदी, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। सितारा हिते आहे, मां शाम जो वठी ईंदोमांसि। अदा, जेकॾहिं सितारा हिते आहे त पोइ असांखे आफ़ीअ जे लाइ ज़रूरी सामान बि खणी अचिणो आहे ऐं कपिड़ा बि चेंज करणा आहिनि। हा हादी, तव्हां मूंसां गॾु हलो, मां तव्हांखे ड्रॉप कंदो वञा। आफ़ी पुटु, असां थी अचूं? हा भली अम्मा। हा हा मदर मोहतरमा, ब्रदर मोहतरम खे कहिड़ी कस जो इनकार कंदो? अदाला अचो अदी। I am very sorry. For what, Sitara? इहो तोसां सभु कुझु मुंहिंजे करे थियो आहे न? इहो तोखे कंहिं चयो? इहा मुंहिंजी सोच आहे। त पोइ तुंहिंजी इहा सोच 100% ग़लति आहे। आगे तोखे ख़बर आहे, मूं पहिरीं सॼी राति जागी रफ़्तार खां सिर्फ़ु तुंहिंजी ज़िंदगी घुरी हुई। तोसां कुझु घड़ियूं गुज़ारणी तॾहिं त बची वियसि। आख़िर तोखे गुलाब जा गुल वधीक वणंदा आहिनि न? मूं तो लाइ गुलनि जो ई बुके आंदो आहे। थैंक यू सितारा, थैंक यू। आफ़ी आइंदा तूं थोरो ख़बरदार रहंदो कर। हू कुझु बि करे सघे थो। मूंखे ॾाढो डपु थो थिए। लक्ष्मी खान ॾाढो ख़राबु माण्हू आहे। सितारा, तोखे छा थी वियो आहे? छाजो डपु आहे? मुंहिंजो इहो पुख़्तो ईमान आहे त मां पंहिंजो आख़िरी साह मां ई खणंदुसि, उहो ॿियो को बि न खणंदो। तूं बेफ़िक्र रह। हाणे हू मूंखे कुझु बि नथो करे सघे। तॾहिं बि केयरफुल रहण में कहिड़ो हर्ज आहे? ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, रहंदुसि केयरफुल। पर तूं हाणे इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं खणी वेही रही आहीं? बाक़ी कहिड़ी ॻाल्हियूं कयूं? पंहिंजियूं न करियूं त बाक़ी वेही पर जूं ॻाल्हियूं कयूं? भला अॼु जहिड़ो करण जे मूड में आई आहीं छा? नाफ़ी, मां तोसां कॾहिं बि झूठ नथी करे सघां। आफ़ी तोखे ख़बर न आहे त तुंहिंजे ज़ख़्मी थियण खां पोइ मूं केतिरी तकलीफ़ सठी आहे। छाजी तकलीफ़?